अहम ख़बर आहे कराची खां। घर वज़ीर ज़ियाउल हसन अंजार सदारत हेठ हद दख़लनि ऐं ज़मीननि ते कब्ज़नि ख़िलाफ़ कमेटी जो इजलास थियो आहे, जॾहिं त इजलास में 21 केसिस जो पॉइंट टू पॉइंट जाइज़ो वरितो वियो। ज़रूरी हिदायतूं जारी कयूं वयूं आहिनि। कराची में 21 केसिस मां 6 केसिस हल थी चुका आहिनि। इजलास दौरान अहिड़ी ब्रीफिंग ॾिनी वई आहे। कराची में शहरनि जी शिकायत ते कब्ज़ा माफ़िया ख़िलाफ़ कार्रवायूं तेज़ कयूं वञनि। कब्ज़ा माफ़िया ख़िलाफ़ बिना फ़र्क़ ऐं असराइतो ऑपरेशन यकीनी बणायो वञे। ज़ियाउल हसन अंजार जो इहो चवणु आहे, लिखत में मिलियल शिकायतुनि ते देरि न थियणु घुरिजे, फ़ौरी तौरु जाइज़ो वठणु घुरिजे। ऑफिसरनि खे हिदायतूं ॾिनियूं आहिनि त कब्ज़नि जे ख़ात्मे में कंहिं बि क़िस्म जी कोताही बर्दाश्त न कबी। IG सिंध जो इहो चवणु आहे, कारोबार माण्हुनि जे मसइलनि ऐं शिकायतुनि ते वक़्त सिर रिस्पॉन्स मिलण ते मुतमइन आहियूं। वापारियुनि जो इहो चवणु आहे। अहम ख़बर आहे, इजलास में 21 केसिस जो पॉइंट टू पॉइंट जाइज़ो वरितो वियो आहे। ज़रूरी हिदायतूं जारी कयूं वयूं आहिनि।